हेलो अस्सलाम वालेकुम। कल जेको लेक्चर में कल वारे वीडियो में जेको ॻाल्हायो पे वो हो त जदीद शाइरी जूं जेके जदीद शाइरी जा जेके लाड़ा आहिनि उन्हनि जे बारे में ॻाल्हायो पे। दोस्तनि इहो पुछियो पिए त जदीद अदब जा लाड़ा ऐं जदीद शाइरी जे लाड़ा फ़र्क़ु आहे या न। सो शाइरी अदब जो ही हिसो आहे। सो अगरि अदब जा ई लाड़ा आहिनि जदीद त उहे शाइरी जा बि उहे ई लाड़ा थींदा, जदीद शाइरी जा लाड़ा। सो पर अॼु असीं ॻाल्हायूं था ख़ुदि जदीद शाइरी जे बारे में, जेको अॻु में ॻाल्हाइणु खपे ऐं लाड़नि खां अॻु में, पर असांखे मवाद जेतिरो बि मुयसरु थियो उन जे हिसाब सां ॻाल्हायूं था। सो जदीद शाइरी ख़ुदि उनजी इब्तिदा कीअं थी ऐं उन जे बारे में ॻाल्हायूं था। इहो हिकिड़ो कंप्लीट हिकिड़ो क्वेश्चन आहे। सो जदीद शाइरी जो जेकॾहिं जनमु ॾिठो वञे त 1935 ईस्वी खां थियो आहे ऐं 1935 ईस्वी खां थियो आहे जॾहिं गैर उरूज़ी शाइरी जेको हुई उहो उरूज ते हुई ऐं गैर उरूज़ी शाइरी जेको हुई उन्हनि जेको शाइरी कंदा हुआ गैर उरूज़ी, उन्हनि जदीद शाइरी खे शाइरी मञण खां बि इनकार कयो। ऐं जदीद शाइरी जो जेको असलु जेको इब्तिदा थी ऐं जेको बानी जेको असलु आहे जदीद शाइरी जो उहो आहे किशन चंद बेवस। पाण शेख अयाज़ खे बि चऊं था जदीद शाइरी जो बानी, पर उहो जदीद शाइरी जो हिकिड़ो नओं तिन ज़ांदी मतिलबु त शाइरी में हिकिड़े बदिलाव आंदो, पर असलु जेको जदीद शाइरी जो बानी आहे उहो आहे किशन चंद बेवस। अच्छा, किशन चंद बेवस जेको जदीद शाइरी तर्ज़ जेको इस्तेमालु कई उन्हनि में जेको उरूज़ी कलाम हुआ, जेको उरूज़ी शाइरी उन्हनि में जेको हियत ऐं मवाद जेको फार्म ऐं कंटेंट हो उन में तब्दीली आंदी, पर शाइरनि बेवस खे मतिलबु शाइर तस्लीम न पिए कयो। हिन जो हिकिड़ो किताबु आयो शेरी ने शेर जेको 1937 में आयो ऐं उनखे इन्हनि शाइरी तस्लीम करण खां बि इनकार कयो, छो त उन में सिर्फ़ु बेवस जेको आहे वतनी माहौल ऐं वतनी तशबीहनि जो जलवो ॾेखारियो। ठीकु आहे, जॾहिं त असां वटि उन वक़्तु जेको उरूज़ी शाइरी आहे गैर उरूज़ी शाइरी आहे जेको उन में गैर वतनी जेको शयूं आहिनि उन्हनि जी तशबीह ॾिनी वई, जॾहिं त बेवस पंहिंजी शाइरी में वतनी तशबीह ॾिनी, वतनी माहौल जी तशबीह ॾिनी। ऐं इहा हिकिड़ी मञल हक़ीक़त आहे त असांजी ज़िंदगी जो नक्शो जेतिरो वतन जी मानवस शयुनि जी तशबीहनि सां वाज़ह थिए थो, एतिरो गैर मानवस माहौल ऐं ॿाहिरियुनि शयुनि जे मिसाल ऐं तशबीह सां या मुशाबत सां वाज़ह नथो थिए। अच्छा, बेवस डायरेक्ट जेको यास्मीन, निस्तरन, लाला, नरगस, माना इहो मुख़्तलिफ़ गुलनि जे बदिरां हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गुल खे तशबीह ॾिए थो। जीअं चए थो गुलनि अंदरि सुराण धरी थो, मोतियुनि सां महिराण भरी थो, हिया लाल हज़ारा कुदरत वारा। अच्छा, बेवस वटि को बि मक़तल न को दशहरा चमन गुलिस्तान कोई कोन हो, हिन वटि फ़क़्ति वतन जी फितरी माहौलियत आहे जी महिराण मौजूद आहिनि, ज़मीन आसमान पखी पखण इहो ई हो। जीअं किथे बाद सबा जी ॻाल्हि करे थो, झोंका अचनि सुधीर मिठी हीर जा हिते, ईंदे लही वञनि दुख दलगीर जा हिते। मतिलबु त बेवस जेको आहे हलंदड़ ज़माने में हाणोके ख़्यालनि ऐं रीतनि रस्मनि खे सुंदर शहर जो जामो पहिराए सिंध जो उथल रूह परवाज़ करण लाइ संभरियल आहे। इहो असांखे मिसाल ॾियणु चाहे पियो केरु, किशन चंद बेवस। उनखां पोइ हिकिड़ो नओं मोड़ अचे थो शाइरी में, सिंधी जदीद शाइरी में हिकिड़ो नओं मोड़ अचे थो जेको असां जंहिंखे चऊं था शेख अयाज़, जेको 1944 धारे आयो, जंहिंमें केरु शाइर शामिल हुआ, जंहिंमें शेख अयाज़ ऐं शेख राज़ नारायण श्यामदास हुआ, जिन आज़ाद नज़म, गीत ऐं सानेट लिखण जी इब्तिदा कई। पाकिस्तान थियण खां पोइ अदबी हलक़नि में शाइरी ऐं ख़ासि तौर ते आज़ाद नज़म ते घणी ॾे वठि थी। जदीद शाइरनि खे तस्लीम करण खां इनकार कयो वियो, पर आहिस्ते आहिस्ते तनक़ीद जो तूफ़ान ढिरो थी वियो, छो त उन्हनि शहरनि में अहिड़ा शाइर बि हुआ जिन माज़ी जी उरूज़ी ऐं रवायती कलाम बि चयो। अच्छा, मतिलबु जेको उरूज़ी शाइर हुआ, रवायती कलाम चवंदा हुआ, रवायती शेर चवंदा हुआ, उहो बि जदीद शाइरी में अचणु लॻा ऐं उन्हनि बि जदीद शाइरी कई। हालांकि जेके बि बुज़ुर्ग हुआ उन्हनि क़बूल न पिया कयो, उन्हनि वटि जेको दलील हुआ न क़बूल करण जा उहो हुआ
उरूज़ ईरानी असर जेको असां वटि मतिलबु त गैर मुल्की तशबी जेको ॾींदा हुआ उहो ईरान खां ॾींदा हुआ या फ़ारसी जी ॾींदा हुआ। सो मतिलबु त उन्हनि जे ई करे उन्हनि एक्सेप्ट न पिए कयो जदीद शाइरी खे। जदीद शाइरी खे उन्हनि एक्सेप्ट न कयो पिए, पर नवां नवां जीअं शाइर ईंदा विया त नवां नवां माण्हुनि जा गुरू जेको आहे उन्हनि शाइरी ॾे कशिश थी वई, उन्हनि शाइरी ॾे छिकंदा विया पिए। हिन बहस खे अॻिते वधाइण लाइ जेको ॿ शाइर हुआ जंहिं तहक़ीक़ी मुकालमा ॾिना, ॿ शाइरनि, उहो कहिड़ा हुआ, तनवीर अब्बासी ऐं शमशुल हैदरी। तनवीर अब्बासी पंहिंजो मुकालो जेको जदीद शाइरी आहे, सिंधी शाइरी, उन बाबति ख़ुसूसियतूं बयानु कंदे लिखे थो त जदीद सिंधी शाइरी असलियत ऐं हक़ीक़त खे वेझी आहे। मुख़्तसर तौरु जदीद सिंधी शाइरी जी तारीख़ बि चिटी करे थो। ऐं तनवीर अब्बासी जेको जदीद शाइरी जूं ख़ुसूसियतूं बयानु करे थो, 4 खां 5 ख़ुसूसियतूं आहिनि। कहिड़ियूं आहिनि? नंबर पहिरीं त ॿाहिरियनि ॿोलियुनि जे शेर जूं सिन्फ़ूं सिंधी में आम थियूं, जहिड़ो को आज़ादु नज़म, सोनेट या ट्रायल। इहो अॻु में सिंधी शाइरी में इस्तेमालु न थींदियूं आहिनि, जेको जदीद शाइरी में ई आयूं। खां पोइ आहे नंबर 2 क्लासिकी हयतनि, जहिड़ो को काफ़ी, बैत ऐं दोहे जो मौज़ू बदिलाए वियो। अॻु में मौज़ू हूंदा हुआ राणी, राजा या माना ॿाहिरियनि मुल्कनि जूं गैर मुल्की सिन्फ़ूं तशबी हूंदियूं हुयूं। हाणे पंहिंजनि जे गुलनि अंदरि सुराण धरींतो या हीर जे थधी हीर जे बारे में ॻाल्हाइण, या इहो ई पंहिंजनि माना हयतनि जो उन में जेको मौज़ू रखियो वियो। नंबर 3 क्लासिकली हयतनि, काफ़ी ऐं वाई में फ़ारसी टेक्निक वारे बहर वज़न खे मिलाए के नयूं हयतूं पैदा कयूं वियूं, नवां फार्म पैदा कया विया, जंहिंमें शेख अयाज़ ऐं बर्दे सिंधी जो कमु क़ाबिल ज़िक्र आहे। शेख अयाज़ मतिलबु त जदीद शाइरी में तमामु घणो कमु कयो ऐं उनखे जदीद शाइरी खे हिकिड़े नओं रुख पेश कयो। नंबर 4 गीत जे हयत ऐं तरनम में मिसरनि जी घाटे वाधे सबबु फ़र्क़ु आंदो वियो। अच्छा, इन जी जेको गीत ऐं नज़म है या गज़ल है, गज़ल त काफ़ी ख़तमु, पर नज़म ऐं गीत जेको उनमें जेको हिकिड़ो तरनम हो या मिसराऊं हुयूं, जेको मिसराइनि जो जेको काथो हुयो, उन्हनि में वाधारो कयो वियो। नंबर 5 गज़ल जो फ़ारसी वारो क्लासिकली रंग, लब व लहजो ऐं माहौल मिटाए उनखे ठेठ सिंधी माहौल ऐं असलूब ॾिनो वियो। अच्छा, गज़ल जेको ज़ाहिरी ॻाल्हि अॻु में जेको फ़ारसी ऐं अरबी में ॻायो वेंदो हो या ईरानी अंदाज़ में, ऐं उहो हाणे ठेठ सिंधी में जदीद शाइरी में या उनखे माहौल ॾिनो वियो, असलूब ॾिनो वियो। नंबर 6 हर सिन्फ़ में लफ़्ज़नि जो तरनम ऐं मौसीक़ियत आंदी वई। मेन शइ जेको जदीद शाइरी जी इहा हुई, जंहिं माण्हुनि खे छिक ॾिनी पिए, कशिश कई पिए, त उनमें तरनम अची वियो, उनमें मौसीक़ियत अची वई, म्यूज़िक अची वियो। उनखे ईज़ीली मतिलबु त माण्हू आसानी सां ॻाए माण्हुनि जे दिलनि ताईं पहुचाए सघे थो, माण्हुनि जा जज़्बा उपटार करे सघे पिए, माण्हुनि जूं फीलिंग्स जेको हुयूं, एहसास हुआ, उनखे उपटार करे सघे पिए कंहिंसां, मौसीक़ियत सां। अच्छा, इहो जेको ख़ुसूसियतूं हुयूं जदीद शाइरियूं जेको तनवीर अब्बासी पेश करे थो। अच्छा, इहो 6 ख़ुसूसियतूं हुयूं जदीद शाइरी जूं, ऐं उन जी बुनियाद ते जदीद सिंधी में के ख़ुसूसियतूं पैदा थियूं, इनफ़रादियती हामिल थी, शाइरी जे मज़ाज में फ़र्क़ु अची वियो, लब व लहजे में नरमी अची वई, महजबी महलका बदिरन मिठड़ा ऐं साईं जहिड़ा लफ़्ज़ कमु अचणु लॻा। शाइरी में तजुर्बे ऐं मुशाहिदे जे बुनियाद ते तशबीहूं वग़ैरह आयूं। नरगस बीमार जे बदिरां निमन जे बूर ऐं सरह जे गुलनि जो तज़किरो थियो। जीअं शेख अयाज़ चयो आहे, फुटणु लॻी आहे मेहंदी, मिठड़ा निमन झलियो आहे बूर। इहो शेख अयाज़ चयो। सो मतिलबु जेको अणॾिठल माहौल हो उनजो ज़िक्र ख़तमु थी वियो, जेको अणॾिठल माहौल हुनजो ज़िक्र ख़तमु थी वियो, ॾिसी वाइसे पोइ मौज़ू चूंडिया विया, ऐं रुगो काफ़ियनि ते आधार न रखियो वियो। लफ़्ज़नि जे तकरार ऐं सिटनि जे विच में आंदड़ लफ़्ज़नि जे अंदरूनी मौसीक़ियत जो बि ख़्यालु रखियो वियो। जी शेख अयाज़ वरी बि चयो न, गोरी गजरी पेर में चोरी कीअं अचे। इहो माना त जीअं जदीद सिंधी में जीअं उन्हनि जा मौज़ू चेंज थिया विया, उन्हनि जो जेको लहजो चेंज थियो वियो, उनखां पोइ कुझु जेको ख़ुसूसियतूं आयूं, इनफ़रादियत आई, उनखां पोइ काफ़ी माण्हुनि जदीद सिंधी शाइरी खे शाइरी तस्लीम कयो वियो ऐं बुज़ुर्ग पंहिंजे हथ सां लथा।